ईरानी हुकूमत खिलाफ केर गद्दारी करे इसराइल जी मदद कर रहियो आहे। छा अमेरिका बंकर बस्टर बमन वसीले ईरान जे मुख्य एटमी प्लांट खे तबाह करण जी तैयारी कर रहियो आहे? छा आयतुल्ला खामनाई जे इक़्तिदार जो सिज लहण वारो आहे? छा इसराइल वाकई ईरान जो एटमी प्रोग्राम तबाह करे सघे थो? छा इहो इसराइली ऐं अमरीकी ख्वाब मिटी में मिली वेंदो? Iran cannot have a nuclear weapon. It's very simple. A real end, not a ceasefire. न्यूयॉर्क टाइम्स जो इहो तज़ियो वाकई छिरकाईंदड़ ऐं ख़तरनाक आहे त अमरीकी सदर ईरान ऐं इसराइल बाबति हिकु अहम फ़ैसिलो करण वञी रहियो आहे। A real end, not a ceasefire. न्यूयॉर्क टाइम्स वॾी चालाकीअ सां ईरान जे सभ खां वॾे ज़ेर ज़मीन एटमी प्लांट फर्दो खे बंकर बस्टर बमन वसीले तबाह करण बाबति कुझु सवाल उथारिया आहिनि त छा अमेरिका खे पंहिंजनि B-52 बमबार जहाज़नि वसीले ईरान जे सभ खां वॾे एटमी प्लांट फर्दो खे बंकर बस्टर बमन सां तबाह करणु घुर्जे? हाणे त अमेरिका इसराइल जी खुलियल नमूने हिमायत कंदे नज़र अचे थो। अमरीकी सदर ट्रंप पारां ईरान जी राजधानी तेहरान खे ख़ाली करण जो बयान ॾियण बाद ट्रंप पारां ईरान इसराइल जंग सबबि कैनेडा में G7 इजलास अध में छॾे सिधो सिचुएशन रूम पहुतो, जिते क़ौमी सलामती जो अहम इजलास कोठाए इसराइल ईरान जंग बाबति अहम फ़ैसिला पिणु कया विया। Iran is not winning this war. They should talk, and they should talk immediately before it's too late. इसराइल न रगो ईरान जी फ़ौजी क़यादत एटमी साइंसदाननि प्लांट्स ऐं आम शहरनि खे निशानो बणाए रहियो आहे, पर ईरान जी मईशत पिणु संदसि निशाने ते आहे। इसराइल ईरान जे मुआशी असासनि पेट्रोकेमिकल प्लांट्स ऐं रिफाइनरीज़ खे पिणु निशानो बणायो आहे। There is a huge fire at the port. That gas field is crucial to Iran's gas production. इसराइली फ़ौज दावा कई आहे त हुन ईरान जा 9 एटमी साइंसदान हमलनि में मारे छॾिया आहिनि। इसराइल इन खे ईरान लाइ वॾो धचको ऐं पंहिंजे लाइ वॾी कामयाबी करार ॾेई रहियो आहे। जेतोणीकि इसराइली दावा आहे त इहे हमला मूसाद जी इंटेलिजेंस सबबि थी रहिया आहिनि, पर छा ईरान अंदरि मूसाद एतिरो फ़ाल सरगर्म ऐं ताक़तवर आहे जो इसराइली इंटेलिजेंस एजेंसी खे ईरान जी इंतहाई हसास मालूमात ताईं रसाई मिली सघे? ऐं छा मूसाद वटि का अहिड़ी टेक्नोलॉजी आहे जंहिं वसीले उहा ईरान जी एटमी असासनि फ़ौजी ठिकाणनि वेंदे टॉप मिलिट्री लीडरशिप ऐं एटमी साइंसदाननि ताईं रसाई हासिल करे सघे? जवाब आहे त दुनिया में अञा ताईं का बि अहिड़ी टेक्नोलॉजी अञा ताईं ऐजाद नाहे थी जेका कलाकनि ॾींहंनि या मिंटनि अंदरि कंहिं फ़र्द या इदारे ताईं ईअं रसाई हासिल करे सघे। जेकॾहिं अहिड़ी का टेक्नोलॉजी हुजे हा त अमेरिका उसामा बिन लादेन जी ॻोल्हा लाइ ईअं 12 सालनि ताईं भटकंदो न वते हा, अरबें डॉलर ख़र्च न करे हा। सवाल आहे त जनरल कासिम सुलेमानी खां पोइ हसन नसरुल्लाह ऐं हाणे ईरानी जनरल्स ऐं एटमी साइंसदाननि ताईं इसराइल कीअं पहुतो? उन सवाल जो जवाबु जेको साम्हूं अची रहियो आहे उहो इंतहाई छिरकाईंदड़ आहे। जवाबु आहे ईरान अंदरि गद्दारी। हाणे इहो तासुर यकीन में तब्दील थींदो वञे त ईरान अंदरि ई हुकूमत मुखालिफ़ पंहिंजे मुल्क खे तबाह करण ते लथल आहिनि। कुझु इंटेलिजेंस रिपोर्ट्स मूजिबि अमरीकी ऐं ईरानी सपोर्ट रखंदड़ कुझु ईरानी धुरियूं जिन खे खामनाई रिजीम गद्दार करार ॾिए थी, उहे ई इसराइल ऐं अमरीका जी मदद करे रहियूं आहिनि। उहे इसराइली फ़ौज ऐं मूसाद ताईं इंतहाई हसास ॼाण रसाए पंहिंजे लेखे खामनाई रिजीम खे कमज़ोर करे रहियूं आहिनि, पर दरअसल संदन इन गद्दारी सां ईरान खोखलो थी रहियो आहे। ईरान पंहिंजी ताक़त विञाए रहियो आहे। फ़ौजी क़यादत विञाइण खां पोइ फ़ौजी ताक़त ऐं एटमी असासा तेज़ी सां दाव ते लॻल आहिनि। See Mossad releasing this video, it says show how they attacked Iran from within. ईरान जी मईशत ख़तरे में ऐं आम शहरी निशाने ते आहिनि। ख़ुदि ईरानी हुकूमत ताज़नि इसराइली हमलनि खे इसराइल सां गॾु गद्दारनि जी दुरअंदाज़ी करार ॾिए थी। हिकु ईरानी अख़बारी रिपोर्ट मूजिबि 15 जून ते ईरान जी सलामती खाते जे वज़ीर इस्माइल ख़तीब ऐलान कयो त संदसि वज़ारत दुश्मन सां मिली दुरअंदाज़ी कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त रवैयो इख्तियार कंदी। अख़बार मूजिबि वज़ीर इस्माइल ख़तीब अहिड़ा रिमार्क्स हिकु इजलास दौरान ॾिना। ईरानी वज़ीर जो चवणु हो त गद्दारनि जो तादाद तमामु थोरो आहे।
जिन जो सिक्योरिटी एजेंसियूं सख़्तीअ सां पीछो कंदियूं। इहो कंहिं लाइ बि हैरत अंगेज़ न हुजणु घुर्जे त ईरानी मुख़ालिफ़ धुरियूं 14 जून खां अवाम खे इहे अपीलूं करे रहियूं आहिनि त अवाम आयतुल्लाह ख़ामनाई हुकूमत ख़िलाफ़ रोडनि ते निकिरी अचे ऐं सख़्त एहतिजाज करे। पर छिरकाईंदड़ ख़बरूं इहे आहिनि जिन में आलमी मीडिया इहे दावाऊं करे रही आहे त ईरानी घरनि मां सोशल मीडिया वसीले इसराइली हमलनि जी न रुॻो तारीफ़ ऐं हिमायत कई पई वञे, पर इसराइल खे मशवरा ॾिना पिया वञनि, इहे अपीलूं कयूं पियूं वञनि त राजधानी तेहरान में फ़ौजी अॾनि खे ऐं अहम तनसीबात खे इसराइल निशानो बणाए। ईअं बि न आहे त ईरान में रुॻो आयतुल्लाह ख़ामनाई रिजीम जी मुख़ालफ़त आहे। ईरान जा अक्सर माण्हू आयतुल्लाह ख़ामनाई जी हिमायत ऐं इसराइल जे ख़िलाफ़ रोडनि ते एहतिजाज करे रहिया आहिनि। पर इहा पिणु हक़ीक़त आहे त ईरानी हुकूमत पंहिंजनि मुख़ालिफ़नि ते अमरीकी ऐं इसराइली हथनि में खेॾी खेनि ईरान खे नुक़सान रसाइण जा मशवरा ॾींदड़ करार ॾिए थी। ईरानी हुकूमत मूजिबि इहे माण्हू ईरान खां ॿाहिरि वेही पंहिंजी रोज़ी रोटी ख़ातिर ईरान ख़िलाफ़ इसराइल ऐं अमरीका सां गॾिजी कमु करे रहिया आहिनि। हिकु पासे अमरीका ऐं इसराइल ईरान खे घेरे बीठल आहिनि त ॿिए पासे ईरान जे अंदरि आयतुल्लाह ख़ामनाई मुख़ालिफ़ हुकूमत लाइ वॾो ख़तरो बणिजी विया आहिनि, जिन मथां अमरीका ऐं इसराइल जी मदद करण जा इल्ज़ाम लॻी रहिया आहिनि, गद्दारी जा इल्ज़ाम लॻी रहिया आहिनि। जेतोणीकि कुझु ॾींहंनि खां जारी जंग दौरान ईरान इसराइल मथां बैलिस्टिक मिज़ाइलनि सां सख़्त हमला करे सख़्त मज़ाहिमत जो मुज़ाहिरो कंदे दुनिया खे हैरान कयो आहे, पर कड़ो सची इहो आहे त हिन जंग में इसराइल खां वधीक ईरान जो सख़्त नुक़सानु थियो आहे। ईरान जी फ़ौजी क़यादत ख़तम थी चुकी आहे, एटमी साइंसदान मरी चुका आहिनि, हाणे सभ खां वॾो एटमी प्लांट अमरीका जे निशाने ते अची चुको आहे।